we are at a turning point of history. Events are moving faster than we can imagine. It is not only a question of how to survive, but it's a question how to maintain our body. We prepared a post-disaster needs assessment, PDNA, that calculated the total destruction and economic losses from the floods to exceed $30 billion. My government has prepared a comprehensive framework plan for recovery, rehabilitation and reconstruction with resilience. The minimum funding requirement of $16.3 billion, half of which is proposed to be met from domestic resources and the other half from our own development partners and friends. पाकिस्तान बोर्ड मुतासरन जी बहाली जो फ्रेमवर्क आलमी बिरादरी आॾो पेश करे छॾियो। जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते पाकिस्तान लाइ $10.57 बिलियन इमदाद जो ऐलान। स्विट्जरलैंड जे शहर जिनेवा में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गॾियल सदारत हेठि पाकिस्तान जे बोर्ड मुतासरन जी बहाली बाबति डोनर्स कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड सबबि $30 अरब जो नुक़सान थियो। 33 मिलियन माण्हू मुतासिर थिया। इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही सबबि मईशत बि तबाह थी। सिंध ऐं बलूचिस्तान जी अञा ताईं तबाही आहे। पाणी बीठल आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ $16.3 अरब घुर्बल आहिनि। UN सेक्रेटरी जनरल चयो त पाकिस्तान में बोर्ड जी तबाही जा मंज़र ॾिसी दिलि टुटी पई आहे। 80 लख माण्हू बेघर थिया आहिनि। इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ पाकिस्तान खे वॾे पैमाने ते मदद जी ज़रूरत आहे। Many areas of Pakistan are still underwater. We are still conducting our relief operations and we are looking forward to our reconstruction and rehabilitation. We are already engaged in rebuilding and restoration of homes, villages, roads and communication networks. Yet Pakistan will need considerable support over the next several years from our international partners to implement this comprehensive plan. We will transform the challenge of recovery and reconstruction into an opportunity to build a more resilient Pakistan, an economy which is dynamic and sustainable. परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जो अक्सर हिस्सो अञा ताईं बोर्ड जे पाणी में ॿुॾल आहे। बोर्ड सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया। हर 7 माण्हुनि मां हिकु शख़्स बोर्ड मुतासिर आहे। जिनेवा कॉन्फ्रेंस खे खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इंफ्रास्ट्रक्चर जी तामीर पहिरीं तरजीह आहे। मुस्तक़बिल में कुदरती आफ़तुनि खां बचण लाइ हिकु फ्रेमवर्क तयारु कयो आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान में बोर्ड सबबि आयल तबाही, नुक़सान, इमदाद ऐं बहाली वारनि कमनि जी हिकु वीडियो बि हलाई वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार मुल्क में बोर्ड सबबि आयल तबाही खां पोइ खुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जिनेवा कॉन्फ्रेंस खे खिताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त बोर्ड मईशत खे तबाह कयो, ज़राअत जे शोबे खे बि नुक़सान पहुतो, जंहिं सबबि खुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो आहे। आख़िरी मुतासिर जी बहाली ताईं कोशिशूं जारी रखंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में बोर्ड सबबि $9 अरब जो नुक़सान थियो आहे। 1.5 करोड़ बोर्ड मुतासिरनि खे फौरी तौर इमदाद जी ज़रूरत आहे। जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस खे खिताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त पाकिस्तान में बरसातुनि ऐं बोर्ड सबबि सभ खां वधीक सिंध सूबो मुतासिर थियो आहे। घर, स्कूल ऐं रोडनि समेत बुनियादी ढांचो सख़्त मुतासिर थियो। सिंध हुकूमत मुतासिरनि जी बहाली लाइ पुरज़म आहे। उम्मीद आहे त आलमी बिरादरी बोर्ड मुतासिरनि जी मदद जारी रखंदी।
जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते मुख़्तलिफ़ मुल्कनि, बैंक्स ऐं आलमी तंज़ीमुनि पारां पाकिस्तान लाइ वॾे पैमाने ते इमदाद जो ऐलान। इंफ्रास्ट्रक्चर जी इन्वेस्टमेंट बैंक $1 अरब, यूरोपीय यूनियन $93 मिलियन, जर्मनी $88 मिलियन ऐं चीन $100 मिलियन इमदाद जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब मूजिबि जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते इस्लामी तरक़ियाती बैंक $4 अरब 20 करोड़, जापान $77 मिलियन, एशियन डेवलपमेंट बैंक $1.5 अरब, यूएसएड $100 मिलियन ऐं फ्रांसीसी सदर $345 मिलियन इमदाद जो ऐलान कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमदाद जे ऐलान ते सभिनी जा थोरा मञिया। हफ़्ते खां 10 ॾींहनि अंदरि पंजाब हुकूमत तब्दील थी वेंदी। हमज़ा शहबाज शरीफ़ वॾ वज़ारत लाइ असांजो उम्मीदवार हूंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अदम एतमाद वारी रिथ ते वोटिंग वारे स्पीकर पंजाब जी सदारत में इजलास क़बूल न कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वलीअहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। सऊदी मीडिया मूजिबि सऊदी वलीअहद सरमाए कैंप ते आर्मी चीफ जी आजा कई। मोहम्मद बिन सलमान आर्मी चीफ जो उहिदो संभालण ते जनरल आसिम मुनीर खे वाधायूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान सऊदी अरब ऐं पाकिस्तान विच में दिफ़ाई ऐं फ़ौजी सहकार खे हथी वठाइण ते बि इत्तिफ़ाक़ कयो वियो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं 15 जनवरी ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन एमक्यूएम जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं पुराणे वोटर लिस्टनि तहत ई थींदियूं। चूंडूं नयनि वोटर लिस्टनि ते कराइण बाबति एमक्यूएम जी दरख़्वास्त रद्द कजे थी। मकानी चूंडूं 15 जनवरी ते कराइण बाबति जमायत इस्लामी जी दरख़्वास्त मंज़ूर। सिंध हुकूमत खे चूंडुनि लाइ इंतिज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि दौरान इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौज ऐं रेंजर्स मुक़रर करण लाइ घरू वज़ारत खे ख़त बि लिखी छॾियो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे तस्लीम कयूं था। सिंध हुकूमत फ़ैसिले ते अमल दरामद कराईंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील मेमून चयो त पीपुल्स पार्टी हुकूमत कराची जा मसइला हल करे रही आहे। कराची में 15 जनवरी ते मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। ख़बर पइजी वेंदी त कराची जो अवाम कंहिंखे थो वोट ॾेई कामयाब करे। पीटीआई चेयरमैन कूड़ा इल्ज़ाम हणणु बंदि करे। पंजाब असेंबली जे इजलास में वॾे वज़ीर परवेज़ इलाही खां एतमाद जो वोट वठण वारी एजेंडा कार्रवाई में शामिल न हुजण ते अपोज़िशन जो सख़्त एहतिजाज। एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। वॾे वज़ीर परवेज़ इलाही खां एतमाद जो वोट वठण जो मुतालबो। स्पीकर इजलास जी वधीक कार्रवाई सुभाणे मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। घोटकी जिले में कुदरती गैस जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त। जिले में माड़ी गैस कंपनी मूजिबि ज़ख़ीरनि में
गैस हथ अचण जी शरह 5.1 मिलियन क्यूबिक फुट गैस आहे। माड़ी गैस जे गाज़ी ब्लॉक 1 में गुज़िरियल साल नवंबर में गैस जी ॻोल्हा जो कम शुरू कयो वियो हो। नओं खूह हथ अचण बाद हाइड्रोकार्बन जे ज़ख़ीरनि में वाध थींदी। सिंध में अटे जे अघनि में वाद खिलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। इस्लाम कोट, नवाबशाह, पिथोरो, फैज़गंज ऐं ड्रिब मेयर शाह में मुज़ाहिरा। इस्लाम कोट में शहरी एहताज जे सॾ ते महांगाई जे ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। टाउन मोड़ वटि धरणो। मुज़ाहिरीन चयो त अटो महांगो थियण करे ग़रीबनि जा बचा बुकूं काटण ते मजबूर आहिनि। FI क्राइम सर्कल हैदराबाद जी दादू में कार्रवाई। खानगी बैंक में 4 करोड़ 70 लख रुपयनि जे फ्रॉड में मुलविस 3 ॼणा गिरफ़्तार। FI खानगी बैंक जे मैनेजर तकीशा हसनैन ऐं न्यास ओडर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। कंबर वेझो ॻोठ पीरल आजबाणी में पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान अरबाब अली चांडियो फौत। वारसन जो बाईपास ते लाश रखी धरणो, ट्रैफिक मुअतल। फौती जे भाउ जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ ओताक ते चढ़ाई करे नौजवान खे खणी वञी तशद्दुद जो निशानो बणायो। CI पुलिस जे मुलविस अलकरनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वञे। मलीर जे बोर्ड मुतासिरनि जी टेंट सिटी में तरसल औरत फरज़ाना सुमरो पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई छॾी। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त बोर्ड मुतासिर औरत मुड़ुस सां कावड़जी पाण खे बाहि ॾिनी। डॉक्टर्स जो चवणु आहे त बाहि सबबि औरत जो जिस्म मुतासिर थियो। संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। नवाबशाह भरिसां ॻोठ मूसा खान ज़रदारी में प्लाट जी मालिकी तां 2 भाइरनि में झेड़ो। हिकु औरत मारिजी वई, 1 ॼणो ज़ख़्मी। मोहम्मद मूसा ऐं लहणो ज़रदारी में झेड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि नूरबानू ज़रदारी मारिजी वई। 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल औरत जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह मुंतकिल कयो वियो। छाछरेवासी नींगर बीमारी सबब हलण फिरण खां लाचार बणियल। पोलियो जो शक ज़ाहिर। वारसन जो चवणु आहे त 6 वरनि जे आमिर बजीर जो हेठियों धड़ो कम न पियो करे। डॉक्टरनि पारां नींगर खे पोलियो हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। सिहत खाते जी टीम पारां बीमार नींगर जा जुज़ा वरिता विया। न्यूजीलैंड पारां पहिरीं वनडे मैच में ॾिनल 256 रन्स जो हदफ़ हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग जारी। कीवीज़ टीम 50 ओवर्स में 9 विकेट्स जे नुक़सान ते 255 रन्स स्कोर कयूं। नसीम शाह 5 बैट्समैननि खे पवेलियन जो रस्तो ॾेखारियो। 3 मैचेस ते बदल सीरीज़ जी ॿी मैच बि 11 जनवरी ते कराची जे नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी।